दोस्तों अॼु मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी कहाणी ॿुधाईंदुमि। पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो। हिकिड़ो ग़रीब पोरियत हुयो जेको काठियूं विकिणी पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हो। हिकिड़े ॾींहुं हू जंग में काठियूं करण लाइ वियो त हुनखे हिकु नायाब हीरो डायमंड हथ अची वियो। उहो नायाब डायमंड खणी जॾहिं सुनारे वटि पहुतो, सुनारे खे चयईं त हिन डायमंड जी क़ीमत केतिरी आहे, हीउ डायमंड मूंखे विकिणणो आहे। सुनारे जॾहिं उहो डायमंड ॾिठो त सुनारे चयो त हिन डायमंड जी क़ीमत त एतिरी आहे जो असां सुनारा कॾहिं बि तव्हांखे नथा ॾेई सघूं। हा, अगरि बादशाह चाहे त इहो हीरो तव्हां खां ज़रूरु ख़रीद करे सघे थो। पोरियत उहो हीरो खणी बादशाह जी महिलात तरफ़ वधियो ऐं बादशाह सलामत आॾो हीरो पेश कयईं। बादशाह जॾहिं हीरो ॾिठो, बादशाह खे तमामु घणो पसंदि आयो। बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो ऐं चयईं त इहो हीरो मूंखे कंहिं बि हालत में घुरिजे। वज़ीर जॾहिं हीरो ॾिठो त बादशाह खे पासे ते वठी वियो ऐं बादशाह खे ॿुधाइणु लॻो त बादशाह सलामत, हीउ हीरो एतिरो त क़ीमती आहे, असां पूरी बादशाही ॾियूं तॾहिं बि हिन जी क़ीमत अदा नथा करे सघूं। जंहिंखां पोइ बादशाह चयो कहिड़ी बि हालत में मूंखे इहो हीरो ज़रूरु घुरिजे। वज़ीर अक़लमंद हुयो, ग़रीब सां मुखातिब थींदे चयईं त ऐं पोरियत, छा तोखे हिकु सौदो क़बूलु आहे? त पोरियत हैरान थींदे चयो, साईं कहिड़ो सौदो? हुन चयो, हीउ हीरो तोखां असां वठूं था, पर इन जी क़ीमत जेका आहे उहा असां इहा लॻाई आहे त सुबुह खां शाम ताईं जेको कुझु महिलात में आहे, जेको कुझु हीरा जवाहरात खणी सघीं थो, उहे सॼो ॾींहुं तूं खण ऐं उनखां पोइ तुंहिंजो कुझु न वेंदो। इहा ऑफर जॾहिं ग़रीब खे थी, ग़रीब ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़ुशी ख़ुशी उहा ऑफर क़बूलु करे हीरो बादशाह हवाले कयईं। सुबुह थी जॾहिं ग़रीब महिलात में पहुतो त उते पहिरियों ई कमरे में वज़ीर ख़ूबसूरत वॻा, ख़ूबसूरत पोशाकूं रखाए छॾियूं। जॾहिं हू पोरियत हिकिड़ी पोशाक ॾिसे, वरी उहा पाए, वरी पंहिंजे पाण खे आईने ते ॾिसे, वरी उहा लाहे, इहो अमल कंदो आख़िरकार हिकिड़ी पोशाक ग़रीब खे पसंदि अची वई। उहा पाए करे अॻियां वधियो त ॿिए कमरे में मुख़्तलिफ़ ताम लॻल हुया। उन्हनि तामनि मां हिन ख़ूब मज़ो वरितो, पेट भरे मानी खाधी। ऐं जॾहिं अॻियां वधियो त 3 नंबर कमरे में हिकु आरामदेह बेड लॻल हो। उन ई बेड ते हिन सोचियो, छो न मां 5 मिंट साही पटियां ऐं हिन बेड जो बि मज़ो वठी वठां। जॾहिं बेड ते वेठो, हिन खे उजाॻो बि हुयो ऐं सॼी राति हिन खे ख़ुशी मां निंड बि न आई। ॿियो त हिन पेट भरे मानी बि खाधी त हिन खे थोरी निंड अचणु लॻी। हिन चयो त अञा सॼो ॾींहुं पियो आहे, झटि खणी भला थोरो आराम करे वठां। हीउ बेड ते लेटियो ऐं हिन खे निंड अची वई। आख़िरकार दरवान शाम जो अची हिन खे उथारे थो ऐं चवे थो त ऐं ग़रीब, उथ, तुंहिंजो वक़्तु पूरो थी चुको आहे। त ग़रीब दाहूं करणु लॻो, रड़ियूं करणु लॻो त मूं त अञा कुझु बि न खयो आहे। त वज़ीर चयो, तोसां असांजी ॿोली हुई त सुबुह खां शाम ताईं तव्हां जेको कुझु खणी सघो था उहो खणिजो, पर हिन वक़्तु सिजु लही चुको आहे ऐं तव्हांजो टाइम पूरो थी चुको आहे। मूंखे दरवान छिके महिलात मां ॿाहिरि कढी छॾियो। दोस्तों, हिन कहाणी मां असांखे सबक़ु इहो थो मिले, जेकॾहिं पोरियत चाहे हा त सुबुह खां शाम ताईं एतिरो कुझु हासिलु करे सघियो पए जो हू पंहिंजी महिलात तयारु कराए छॾे हा, पर हुन पंहिंजो वक़्तु गिफ़लत, निंड ऐं आराम में विञाए करे आख़िरकार उहा पोशाक बि उते ई छॾे करे हुनखे ख़ाली हथे वञिणो पियो। त हीअ ज़िंदगी असांखे हिकु दफ़ो मिलंदी आहे, हिन में असां जेको कुझु करे सघूं था जीअं असां पंहिंजे अॻिते जे लाइ अमल पंहिंजा सुधारे सघूं। दोस्तों, अगरि कहाणी पसंदि आई हुजे त फीडबैक पंहिंजो ज़रूरु ॾींदा।